ॿुधायो अहिड़ो वाक़ियो थियो आहे अस्पताल में ऐं वञी ॾिसी हलावाली वठी छा मसइलो थियो आहे। आयो आहियां हिते सॼी हादसे सां मूंखे हिननि ब्रीफ बि कयो आहे। इंशाअल्लाह ताला हितां उथी अॼु सां ॻाल्हाइबो ऐं सॼी पोज़ीशन ब्रीफ कबी त अहिड़ो माण्हू ज़ख़्मी थियो आहे असांजो, जेको माण्हू शहीद बि थियो आहे ऐं हिन हवाले सां CM साहिब सां बि ॻाल्हाइजे ऐं SP साहिब सां DIG सां त FIR खे अॻिते परस्यू कयो वञे, गिरफ़्तारियूं थियनि। अॼु लाइ त जेसिताईं गिरफ़्तारियूं न थींदियूं हे माण्हू ॿाहिरि जा आयल वेठल आहिनि। हिते हज़ारा कम्यूनिटी आहे क्वेटा में, जेके बि इशू थियनि था बलूचिस्तान में थियनि था, दीनी हिसाब सां रखनि था कि जी हिते रखियो अथनि इहो मौक़फ़ त जी असांजे इमाम बारगाह ते अचे हिननि हमिलो कयो आहे। असां वटि वीडियो प्रूफ बि आहिनि त इमाम बारगाह मां निकिरी अचे फायरिंग करे, अमरान खे धकी करे वरी मोटी वञी इमाम बारगाह में विया आहिनि। त इहे दीन खे इस्तेमालु करे ऐं अहिड़ी ग़लति दहशतगर्दी जो माहौल बनाइनि था। त हिन ॻाल्हि अॼु खे सॼी ब्रीफ कबी त मथे CM सां बि ॻाल्हाइजे, IG सां बि ॻाल्हाइजे, हिन मामले खे परस्यू कजे।